अस्सलामुअलैकुम नाज़रीन, अमीर एस टीवी न्यूज़ नज़र विझूं था हिमल जी अपडेट ते। ख़बर शामिल करे रहा है मीरपुर बठोरो का असांजी रिपोर्टर अली अकबर बकेरो जी रिपोर्ट। मीरपुर बठोरो तालकी में एमपीए हीर सहो जो तूफानी दौरा मुख्तलिफ गोठन में ताज़ीतन करण खां पोइ गोठ हैसब चांडियो में स्कूल जी नई इमारत जो इफ्तिताह कयो। एमपीए हीर सहो सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त पीपल्स पार्टी हमेशा आवाम जी ख़िदमत कई आहे। आवाम पीपल्स पार्टी जी ख़िदमत ते यकीन रखे थी। हीर सहो वधिक चयो त असां पीपल्स पार्टी जे चेयरमैन भुट्टो ज़रदारी साहब जे हुक्मनि ते अमल करे आवाम जी ख़िदमत करे रहिया आहियूं। मुख़्तलिफ़ गोठनि सां गॾु ॿियो बि केतिरनि गोठनि में पकियूं खिटियूं जूं स्कीमूं ॾिनियूं आहिनि। इन ते बि इंशाअल्लाह जल्द कमु शुरू कयो वेंदो। जंहिंखां पोइ संदसि कयल ख़िदमतनि ते सिंध जी सूखड़ी लंघियुनि ऐं अजरक जा तोहफ़ा पेश कया। इन मौक़े ते आशा सहो, अयास सहो, मुराद चांडियो, इर्शाद चांडियो, राजा, रिंद नज़र, अकबर समूह ॿिया साणस गॾु हा।